तड़ जी हालत में अज़ान जो जवाब ॾेई सघिजे थो या न। सवाल कयो आहे मीर हसन चांडियो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क़ुरान मजीद जी तिलावत खां अलावा ॿिया जेके बि ज़िक्र अज़कार आहिनि गुसल जी हालत में यानी तड़ जी हालत में करे सघिजनि था ऐं अहिड़े नमूने सां अज़ान जो जवाब बि ॾेई सघिजे थो। जीअं बुखारी शरीफ़ जे अंदरि हदीस मुबारक व उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा खां रिवायत आहे। उन चयो त कान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यज़कुरुल्लाह अला कुल्लि अहयानिही। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर हाल में अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो ज़िक्र फरमाईंदा हुया। इन जी शरह में मुल्ला अली कारी रहमतुल्लाह ताला फरमाए थो त यजूज़ु ज़िक्रुल्लाहि मिन तस्बीह व तहलील व गैरिहिमा फ़ी हालिल जनाबति व गैरिहा। गुस्ल जी हालत जे अंदरि अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो ज़िक्र तहलील तकबीर पढ़ी सघिजनि था। इल्ला अन्नहु ला यजूज़ु तिलावतल क़ुरआन लिल जुनबे। पर क़ुरान मजीद जी तिलावत करणु गुस्ल जी हालत में जाइज़ नाहे। इन तशरीह मां मालूम थियो त अगरि को शख़्स गुस्ल जी हालत में अज़ान जो जवाब ॾिए थो त जाइज़ आहे, छो जो जवाब ॾियणु इहो ज़िक्र जे मुतरादिफ़ आहे ऐं ज़िक्र करणु तड़ जी हालत में जाइज़ आहे। वल्लाहु आलम बिस्सवाब। तड़ जी हालत में अज़ान जो जवाब ॾेई सघिजे थो या न। सवाल कयो आहे मीर हसन चांडियो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क़ुरान मजीद जी तिलावत खां अलावा ॿिया जेके बि ज़िक्र अज़कार आहिनि गुस्ल जी हालत में यानी तड़ जी हालत में करे सघिजनि था ऐं अहिड़े नमूने सां अज़ान जो जवाब बि ॾेई सघिजे थो। जीअं बुखारी शरीफ़ जे अंदरि हदीस मुबारक व उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा खां रिवायत आहे। उन चयो त कान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यज़कुरुल्लाह अला कुल्लि अहयानिही। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर हाल में अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो ज़िक्र फरमाईंदा हुया। इन जी शरह में मुल्ला अली कारी रहमतुल्लाह ताला फरमाए थो त यजूज़ु ज़िक्रुल्लाहि मिन तस्बीह व तहलील व गैरिहिमा फ़ी हालिल जनाबति व गैरिहा। गुस्ल जी हालत जे अंदरि अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो ज़िक्र तहलील तकबीर पढ़ी सघिजनि था। इल्ला अन्नहु ला यजूज़ु तिलावतल क़ुरआन लिल जुनबे। पर क़ुरान मजीद जी तिलावत करणु गुस्ल जी हालत में जाइज़ नाहे। इन तशरीह मां मालूम थियो त अगरि को शख़्स गुस्ल जी हालत में अज़ान जो जवाब ॾिए थो त जाइज़ आहे, छो जो जवाब ॾियणु इहो ज़िक्र जे मुतरादिफ़ आहे ऐं ज़िक्र करणु तड़ जी हालत में जाइज़ आहे। वल्लाहु आलम बिस्सवाब।